4 चौथाइयों बराबर पाटी, 4 पाटियों बराबर टोयो, 4 टोया बराबर कासो, 60 कासा बराबर खरार। दोस्तों ये सिंध जे पुराने अवाइली दौर में ये माप तौर जा ये मान चवजन या ये मापा होया। ये मापा तव्हांखे ॿुधाईंदासीं त छा आहे, पाटी छा आहे, चौथाई छा आहे, पाटी छा आहे, टोयो छा आहे, कासो छा आहे, खरार छा आहे। असां वटि ॿ हिते जा सुगड़ वेठा आहिनि, हिननि जो बि पुराणो इहे मापूं तोरूं कयल आहिनि। फ़क़ीर मोहम्मद फ़क़ीर चानियूं ऐं दिलबर फ़क़ीर चानियूं, इहे पाण खे सभु शयूं इन्हनि जे माप तोरनि जा ॿुधाईंदा। फ़क़ीर साईं ख़ुशि चङा भला मदार जोड़, ॿिया ख़ैर तबियतूं ठीकु। मोहम्मद फ़क़ीर इहो असांखे ॿुधायो, इहा जेका जदवल हुई इहा तव्हां पढ़ी हुई ऐं इन ते इहो अमल में बि ॾिठियूं हुई इहे शयूं, ऐं इनखे इहो कीअं इहा हुई जदवल? 4 चौथाइयूं हिकिड़ी पाटीअ में। हाणे मोहम्मद फ़क़ीर हीअ थी चौथाई, 4 चौथाइयूं बराबर पाटी, हीअ पाटी आहे, ठीकु आहे न। हाणे ही 4 पाटियूं बराबर टोयो, ही टोयो। हाणे ही टोयो थियो 4 किलो जो, मतलब हीअ किले जी थी, ठीकु आहे न। हीअ किले जी थी त पोइ हीअ जेको चौथाई इहा पाउ जी, ही माना 4 पाउ बराबर हीअ हिकिड़ो किलो, ठीकु आहे न। हाणे ही 4 किला बराबर ही टोयो हिकिड़ो थियो, ठीकु आहे न। हाणे 4 टोया जॾहिं हिन कासे में पवंदा त ही थींदा 16 किलो, ठीकु आहे न। हाणे 16 किलो जेकॾहिं तव्हां पाण हिसाब लॻाईंदासीं त खरार में जेकॾहिं ही 60 पवनि था त पोइ इहे थिया तक़रीबन 24 मण। 24 मण हिकिड़े खरार में अन्न थियो 60। 4 खरार 100 मण, 4 खरार 100 मण तक़रीबन इहे 4 खरार। तुंहिंजी पीढ़ी घणी थी मुंहिंजी थी 4 खरार जेकॾहिं चवंदा 2 खरार थींदा 55 किलो या हा ठीकु। कोई माण्हू अॻियां जेके चवंदा हाल खरार थी विया, तुंहिंजी वल केतिरी थी, मुंहिंजी 50 खरार थी, हा सही, 100 खरार थी। माना अॻे मण जो हिसाब न हो, मण जो अॻे खरार जो हिसाब, तोड़ जो हिसाब कोन हो, भरप जो हिसाब, अॻे भरप जो, इनखे माप या भरप अॻे खाई दोस्तो ही टोयनि सां भरे ॾेई छॾंदा, दादा तोखे 4 मण 8 मण तोड़ ॾेई छॾिए। अॻे जेके हा सही, अॻे त हाणे त इहे मशीनूं अची वियूं, उन खां पहिरियां इहे साइमियूं आयूं, उन साइमियुनि खां पोइ साइमी खां अॻे ही टोया हुया न, साइमियुनि खां पहिरियां ही टोया हुया, पाटियूं हुयूं, चौथाइयूं हुयूं, कासा हुया, ठीकु आहे। हाणे वॾी भरप जे लाइ जॾहिं इहो कासो भरे ॾींदा हुया, जेकॾहिं नंढो किलो जे हिसाब सां ॾींदा त इहो टोयो भरे ॾींदा, पाटी भरे ॾींदा हीअ किले जी। त दोस्तो इहा असांजी क़दीम इहा सकाफ़त, इहा असांजो हुनुर, इहा लोक ॾाप जंहिंखे चइजे, इहा सभु इहो जेको आहे असांजे पुराणे ज़माने जो अवाइली दौर जी इहो सिंध जो इहो कल्चर रहियो। इहो ज़रई समाज जे माप तौर जेको अनाज थींदो हुयो, इन जा ही सभु इहे माण मापा जंहिंखे चवंदा आहिनि, इहे हुया। इहो ख़ासि करे इहो बाजरे जो बि तौर इहा हूंदी हुई, कणक जी बि इहा, जव, सारी, सभु इहो जेको अनाज जो माना इहा माप आहे, अनाज जी माप थींदी हुई अॻे। पोइ वरी तौर आई त पोइ वरी साइमी आई, हुनमें जेको किलो, छटांग, अधु किलो, पाव, ईअं आई। इहा वरी इहा पोइ जी एजाद, माना सिंध जी जेका अवाइली दोस्तो एजाद जेका आहे उहा हीअ चौथाई, उन खां पोइ 4 चौथाइयूं बराबर पाटी, हीअ पाटी तव्हांजे साम्हूं आहे, 4 पाटियूं बराबर टोयो, हीअ टोयो, ठीकु आहे न। हाणे 4 टोया बराबर हीअ कासो। अच्छा हीअ कासो ही कीअं हिनखे ठाहींदो वाढो जेको, हिनखे चंडरीअ ते हीअ अंदर में दोस्तो ही ॾिसो ही कासो। हाणे इहो ॿुधायो त ही जेके माप तौर ही कंहिंखे था हिकिड़ो टोयो कढंदा हुया जेके अनाज मां, ख़ासि करे ख़ैरात लाइ या जेको उहो ख़ासि करे ही टोयो था, इहा माप हूंदी हुई। को बि जेको दोस्तो जेकॾहिं कंहिंखे ख़ैरात ॾिजे या हिन में कंहिंजो हिसो ॾिजे, ओलिया बुज़ुर्ग जेको हिसो पती ॾिजे, त पोइ ही जेको टोयो आहे ही भरे, ही माना 4 किलो हुनजो हक़ हूंदो हुयो, उहो ॾींदा हुया। टोये मज़ा पाटी बाटीअ जो कुझु न,
उन में त ही तोयो कढे दरवेश जो कंहिं कंहिं बि दरवेश जो या के वो बुजुर्ग वो को अहिड़ो फकीर को दरवेश अचे थो अची वञे। या पहिरीं को इहो मुस्तहिक अचे थो मुस्तहिकनि खे बाबा हेतिरा टोया ॾेई हा। छॾियो अची वियो को गदाकार अची वियो त उनखे हा। तोयो भरे ॾेई छॾियो। टोयो ॾेई तो यो छॾियो भरे ॾेई छॾा वाट आहे ठीकु आहे पहिरीं ही ॾेई पोइ ही बाबा कंदा अच्छा पहिरियां ॾेई इहो माफ़ पहिरियों कंदा ॾियणो आहे। अच्छा हाणे इहो थियो ॿियो जेको ही जेको हारी ऐं ज़मींदार जो हिसो इहो छा इहो कीअं इहो पतियुनि जे हिसाब सां हूंदो आहे इहा पती इहा हूंदी माना हिन जी पती आहे हा छो त लुआई हा। हू चवंदो मूंखे अन्न खपे इहो जेको लाहियारो जेको लाहियारो कणिक लुणे लुणंदो थो थिए न, हा उन खे उहो भरियूं ॿधिबो हा ठीकु भरियूं ॿधे हुनजी सोरी भरी ॿाहिरि कढे रायारे जी माना 15 भरियूं ज़मींदार जे खोड़े में आयूं 16 भरी हारी जुदा हारी। कई। ठीकु हा। ठीकु जे हू चवंदो मूंखे इहे भरी कोन अन्न खपे, अन्न राय थियल मां अन्न खपे, ॾिजे त राय अनु करे हा उन मंझा हा। सोरहूं जेको कासो मण आहे, हूंदो न इहो कासो इहो कासो थे थोरो कासो हूंदो न हा। उहो हारी कॾहिं- हुन मज़ूर खे ॾींदा ऐं लाहियारे खे। छोरा- 15 कोस कासा धणी खणंदो धणी खणंदो। वरी वरी उहा पूर थींदी त वरी बि हिकिड़ो वरी- कासो होॾां लायारे ॾे लाहियारे। ऐं बाक़ी वरी हा। मतिलबु इन्हनि 16 कासनि मंझां हिकिड़े कासे जो धणी लायारो लायारो। जेको लुणंदो लुणंदो अच्छा सही ऐं ज़मींदार ऐं हारीअ जो त अधो अधु थींदो हूंदो, अनाज अनाज करे जेको हुन हुन लायार जो इहो थियो। लायारो जो अञा बि ॿीं पतियूं पोइ उहो लायारो हारी लुणे थो या ॿियो ॿियो को कोन हुन ॿियो को मज़दूरीअ ते लुणे थो हा। पर उन जो हिसो हिसो जेको माना इहो आहे इहो हूंदो हुयो दोस्तो इहे आहिनि सिंध जी लोक ॾाहप जा ॾस सिंधी माण्हू जेके सिंधी जेको ज़रई समाज हुयो उन में हू कीअं माप तौर कंदा हुया इहे जदवल हुई इहे माण्हू अॻे इहे किताबनि में शयूं पढ़ायूं वेंदियूं हुयूं पोइ सोचियोसीं त इहो अॼु जे नौजवान खे ॿुधायूं त हीअ चौथाई हीअ आहे पाटी हीअ आहे टोयो हीअ आहे ऐं कासो हीअ आहे ऐं घणा कासा खरार 60 कासा खरार खरार में 24 मण हा ईअं ई 100 मण जो जेकॾहिं 4 खरार जेकॾहिं चइजनि त इहे शयूं ईअं आहिनि त इहे सभु शयूं तव्हांखे ॾेखारणियूं हुयूं इहे शयूं मिस थी वियूं आहिनि इहे शयूं ख़तमु थी वियूं आहिनि इहे माप तौर बि हाणे रहियूं कोन्हनि हीउ कासो ऐं हीउ टोयो हीउ जेको पुराणो आहे इहो मूं टोयो हिन खे हीउ टुटल हुयो त हिन खे ॾिसी हीउ टोयो ठारायोसीं हिन खां वाढे खां जंटरीअ ते हिन खां पोइ वरी कासो जेको हीउ हिननि खां ॾाहनि खां पुछियोसीं त कासो कहिड़े नमूने जो डिज़ाइन जो हूंदो हुयो पोइ हीउ कासो ठारायोसीं इहो तव्हांखे कासो बि ॾेखारियोसीं उमेद त तव्हांखे हिन जो इल्मु थियो हूंदो ऐं हीअ शइ जेका आहे ऐं ॾिसी तव्हांखे सबक़ बि मिलियो हूंदो हिन जी नॉलेज बि मिली हूंदी फ़क़ीर साईं तव्हांजी वॾियूं महिरबानियूं दोस्तो तव्हांजी वॾी महिरबानी